सिंध जा गद्दार आयो, आलिम न आयो। आलिम मखदूम उहे त धारे ऐं कब्ज़े गीर ऐं इंसान जे ख़िलाफ़ कम कंदड़नि जे ख़िलाफ़ पढ़ंदा। मूंखे के माण्हू चयो कंबर वारे पीर हुन नूर थो टुमके। मां चयो त मस्जिद भी एयर कंडीशन अथसि, घर भी एयर कंडीशन अथसि, गाॾी भी एयर कंडीशन अथसि। जे सिंध जो पीर आहे त पंजाबियुनि खे ललकारे। इन करे त सिंध जो पीर ऐं पागारो सूर्य बादशाह हुजे अंग्रेज़नि खे ललकारियो। हे पागारो उहो पागारो नाहे, हे पीर उहो पीर नाहे, हे मखदूम हे उलमा उहो नाहे। असांजा आलिम दारुल उलूम देवबंद जो आलिम अल्लामा हुसैन अहमद मदनी सकरात में वञण खां अॻु में चयो त जे मां सकरात में हलियो वञा त मुंहिंजो इहो बीमार जिस्म स्टेज ते खणी गांधी सां गॾु बीहार मां अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ आयो। ऐं अॼु देवबंद पंजाब जी ताबेदारी थो करे। अॼु मां 25 सैकड़ो दरिया जो मालिक हां। मां जो माण्हू 50 लख माण्हू मुंहिंजो हेपेटाइटिस आहे, चेहरे जी बीमारी में मुब्तला आहे। इन करे त उनजो जड़ में सिखियो पइजी वियो आहे। ऐं हाणे था चवनि अलाह सिंधियुनि ते को नाराज़ आहे जो सिंधी हेपेटाइटिस बी में ईंदड़ 10 सालनि में 1 करोड़ माण्हू मरी वेंदा। मुझे अल्लाह नाराज ना है। पंजाब जे ज़ुल्म जे करे मुझो माण्हू हेपेटाइटिस बी में वरतल। पंजाबी एजेंसियुनि जे करे सिंध जो अमन बर्बाद आहे। धारे लाइ चोर रियासती इदारा पालन था। मुल्क जो कब्ज़े की चीफ जस्टिस जेको पंजाबी इस्टेब्लिशमेंट जो दलाल आहे तंहिंजे लाइ कराची केस में जो नादर बलोच लिखे मीडिया मूं वारी ॻाल्हि नथी सम्झी सघे छो त मीडिया जा मथां इश्तिहार बंदि थियनि त मुल्क जी सुप्रीम कोर्ट अंदर कराची जे टारगेट किलिंग ते अवामी नेशनल पार्टी जी हथियारबंद विंग डिक्लेयर थी आहे। मां उन केस में धुर हुयुसि। एमक्यूएम वटि हथियारबंद मलेशिया दायर थी आहे। कोर्ट फ़ैसिलो कयो। पीपुल्स पार्टी किराए जा टट्टू बलोच ईरानी खड़ी अमन कमेटी जे नाले में दहशतगर्दनि जो ग्रुप ठाहियो अथनि जेके कच्छी सूमरनि ऐं कुंभरनि ऐं हिंगोरनि ऐं मंगरनि जो क़त्ल कनि था। इन्हनि 3 पार्टियुनि वटि हथियारबंद मलेशिया हुजनि जेके कराचीअ जो अमन तबाह था कनि त कराची जे अंदरि शिकारपुर जो माण्हू न अचे, उनखे रोकजे। उन जिन क़त्ल जी उते बाज़ार गरम कई आहे पर उते सुप्रीम कोर्ट जे हुक्म जे बावजूदि ऑपरेशन सुप्रीम कोर्ट चयो आहे त ऑपरेशन हले। हिन महिल ताईं असांखे सिंध जे माण्हुनि खे नथा ॿुधाइनि। का क़ौम परस्त जमायत को गैरतमंद सिंध जो माण्हू हथियारबंद मलेशियाऊं रखण जे लाइ कोर्ट जे अंदरि ॾोही न थियो। पर जेके धारिया कब्ज़ेगीर ॾोही थिया आहिनि रेंजर्स उन जे ख़िलाफ़ ऑपरेशन पई थी करे। हिन महिल ताईं इहो न ॿुधायो वियो आहे त केतिरा हथियारबंद पकड़िया अथऊं ऐं कराची जे अंदरि केतिरनि हथियारबंद मलेशियाउनि खे बेहथियार कयो अथऊं, डीरेप्टाइज़ कयो अथऊं। इहो असांखे नथा ॿुधाइनि। इन करे नथा ॿुधाइनि त हथियारबंद कराचीअ जे अंदरि मलेशियाऊं रियासती इदारनि जे मातहत ऐं छांव में हलनि थियूं ऐं उहे सभु कुवतूं ऐं ग्रुप तव्हांजे वजूद जे ख़िलाफ़ आहिनि। ऐं इन खां वधीक अंधेर ऐं नाहक ॿियो आहे सिंध जे माण्हुनि सां त रोज़गार जा दरवाज़ा बंदि आहिनि। रुगो शिकारपुर तालके लखीअ जो गैस जी क़ीमत गैस की सालाना पैदावार शिकारपुर जे बोन मुतासिर ते ख़र्च कई वञे हा त असांजो को माण्हू बेघर न हुजे। नाहक ऐं ज़ुल्म हिननि जे पाकिस्तान में बहरान पैदा थिए। कल्ह सॼे पंजाब में जुलूस निकिता आहिनि ऐं सेक्रेटरी पेट्रोलियम थो चए त सिंध क़ुर्बानी ॾे। मां पाकिस्तान में गैस वधीक पैदा कया। मुंहिंजा ॻोठ ऐं शहर गैस सां ख़ाली आहिनि। मुंहिंजे गैस फील्डुनि ते पंजाबी कब्ज़ो कनि वेठा आहिनि। छा दलाली रुगो इहा आहे
त सिंध जा भाड़ा भोतार खड़ी सरदारी जे शिकिल में ऐवान सदर में विहारियो तो सिंधियुनि जो सभु कुझु अची बदबख्त हुकुमरान जेके शिकारपुर जे म्यूनिसिपल के फंड मिलनि था उहे बि पीपलो सदर ऐं जनरल सेक्रेटरी खाई था वञनि। आगा सराय जो सॼी सिंध में भत्ते जो धंधो आहे। ही उहे सभु कुवतूं ऐं सभु माण्हू जेके इदारनि में पंजाबी वेठा आहिनि। तव्हां गैस जा इदारा सिंध में गैस जी लोड शेडिंग आहे। असां बिजली पाकिस्तान में पंहिंजे ज़रूरतुनि खां वधीक पूरी कयूं था। सिंध में बिजली जी लोड शेडिंग आहे। असां दरिया जा मालिक आहियूं। असांजे शाखुनि ऐं किनालनि ते वाड़ाबंदी आहे। ऐं को निभागो मुल्लो चए त सिंध ते अलाह जो डबर थियो आहे जो 25 लख एकड़ ज़मीन असांजी समुंड किरी वियो आहे। चई सिंध ते अलाह रंज आहे। भवन मूंखे त अलाह जी महिरबानी आहे जो एॾो वॾो समुंड ॾिनो अथई। मूंखे त पंजाबी रंजिन जेके दरिया खे नथा छॾनि जंहिंजे करे मिठो पाणी न वञण जे करे समुंड अॻिते थो वधे। मरे मुला जी माउ जो पंजाब जे ख़िलाफ़ ॻाल्हाए मुंहिंजो आलिम हो कीअं आहे, पोइ मुंहिंजो मुस्लमान भाउ कीअं आहे, उनजो हिन सरज़मीन सां कहिड़ो रिश्तो आहे जेको ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ नथो ॻाल्हाए। ऐं पीपल्स पार्टी 4 सालनि जे इक़्तिदारी दौर में सिंध जे माण्हुनि खे पिंडण ते मजबूर कयो आहे। तालीम सिंध जी तबाह कई अथनि। कंगाल सिंध जो तालीम जो वज़ीर बुखियो ऐं पिंडण जी कंडीशन में हो। उन ज़ाल समेत सॼी क़ीमत दौलत जेका आहे उहा इंग्लैंड मुंतकिल कई आहे। सिंध खे ॿोड़ाईंदड़ एरीगेशन जो वज़ीर